बच्चे ले लो तो खाने का कुछ भी नहीं है। बच्चे ले लो तो खाने का भी कुछ भी नहीं है। बच्चे ले लो, मेरे न टेंट है न का राशन है, कुछ भी नहीं है। बच्चे ले लो, मेरे खाने का कुछ भी नहीं है। कोई राशन का कटा दे लो, मेरे बच्चे ले लो। नाज़रीन, लाड़काणे जो बरसात मुतासिर पोरियत बुख खां मजबूर थी बचड़ा विकिरो करण लाइ निकिरी पियो। हुन शहर में बच्चा विकिरो करण लाइ होका ॾिना। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां राब्तो कयो आहे SS न्यूज़ जे रिपोर्टर अहमद मुजतबा जतोई सां। जी अहमद मुजतबा, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, लाड़काणे शहर जे बाज़ीगर पुल जो रवासी पोरियत बरसात मुतासिर नूरल चांडियो मजबूर थी पंहिंजा मासूम बचड़ा कुल्हे ते खणी होका ॾींदे चई रहियो आहे त हिन वक़्तु का वाहिर न थी आहे। मजबूर थी राशन जे कटे ते बचड़ा विकिरो करण लाइ शहर जे रोडनि ते निकितो आहियां। हिन जो चवणु हो त ॿियो कुझु न, मूंखे टेंट ऐं राशन जी ज़रूरत आहे, उन करे मूंखां बचड़ा वठो ऐं राशन ॾियो। मूं वटि ॿियो कुझु न आहे जेको विकिणी घर भातियुनि खे ॿिनि वेलनि जी मानी खारायां। हिन चयो त ख़ुदा रा सिंध हुकूमत खे अपील आहे त मूंखे टेंट ऐं राशन वठी ॾियो जीअं मां पंहिंजा बचड़ा सुखिया रखी सघां। हिन चयो त मुंहिंजो बरसाति सबबु घर बि किरी पट थी वियो आहे। जी अहमद मुजतबा, तफ़सील ॿुधाइण जे लाइ तव्हांजी महिरबानी।